मुसलमानों, यकीनन अब्बो ऐं अम्मा शइ अहिड़ी आहिनि जो आशिक़ सादिक़ फरमाए थो, जे अमड़ हाल हयात त हज ते तैयार न थी। जे अमड़ हाल हयात त हज ते तैयार न थी। तुंहिंजे लाइ हज अकबरी आ तुंहिंजी माउ ऐं पीउ। फोट चवई त बिचाग मां तूं जीजल खे चओ जी। दिल वठण वालिदैन जी आ रहमत राज वसी। ग़ुलाम नबी क़ुरान में आ हुक्म आयो ही त आहिनि माउ ऐं पीउ जीअरे बिश्त जहान में। यकीनन अब्बो अब्बो आ पर अमड़ भी अमड़ा। साॻे आशिक़ ॿुधायो त अमड़ जी जल तुंहिंजा बचन ते लाइक़ ऐं लख थोरा। ओ सारी उमिरि तारीफ़ कयूं त बि ॻाइण खां गुण गौरा। अमड़ जी जल तुंहिंजा बचन ते लाइक़ ऐं लख थोरा। अमड़ तुंहिंजो एहसान न लहंदो हिकिड़ी रात जे ओजागे जो। अमड़ तुंहिंजो एहसान न लहंदो हिकिड़ी रात जे ओजागे जो। अमड़ तुंहिंजो एहसान न लहंदो। हंज खणी पंज गज पढ़ायूं पोइ बि असां कमज़ोरा। अमड़ जी जल तुंहिंजा बचन ते लाइक़ ऐं लख थोरा। सावण थिए या सीर सियारो पोइ बि तोखे औलाद पियारो। सावण थिए या सीर सियारो पोइ बि तोखे औलाद पियारो। सावण थिए या सीर सियारो सीअ में जीअ में पंहिंजे जीअ खे जफ़ा ॾेई जल्द मटी मुंहिंजा जोरा। अमड़ जी जल तुंहिंजा बचन ते लाइक़ ऐं लख थोरा। मुंहिंजा उथी आज़ार मिटाई पंहिंजा सभई आराम फिटाई। मुंहिंजा उथी आज़ार मिटाई। आधी रात जो निंड केॾी प्यारी हूंदी आहे। जे बचड़े खे का तकलीफ़ अचे थोरो रोअण लॻंदो आहे त जीजल अम्मा पंहिंजी निंड फिटाए उन बच्चे जे सुख ऐं चैन लाइ सोचींदी आहे। उन जेकॾहिं नंढो मासूम बच्चो पेशाब कंदो आहे उन आले बिस्तरे ते अमड़ सुम्ही करे सुकल बिस्तरे ते पंहिंजे बच्चे खे सुम्हारींदी आहे त किथे मुंहिंजे बच्चे खे सीउ न थिए। मुंहिंजा उथी आज़ार मिटाई पंहिंजा सभई आराम फिटाई। मुंहिंजा उथी आज़ार मिटाई कोन हो पीखो पोइ बि लटे जा हर घर ठाही हिंदोरा। अमड़ जी जल तुंहिंजा बचन ते लाइक़ ऐं लख थोरा। केॾो एहसान कंदी आहे। जेकॾहिं उस ताक़त न आहे त कपिड़े जी झोली ॿधी लोॾी ॿधी बि अमड़ उन में बच्चे खे लोॾींदी आहे त इन लोॾीअ में ऐं लोलीअ में मुंहिंजे बच्चे जो आराम रखियल आहे। अमड़ उहा आहे जो जेकॾहिं कॾहिं कॾहिं ॿार पाण में विढ़ंदा आहिनि विड़ी गिरी बच्चो घर में डोड़ंदो आयो पुठियां बचार छोकिरा चाची मासी पुफी तुंहिंजे पुट असांखे चमाट हई आहे विढ़ियो आहे। पर अमड़ त उहा आहे जेका पंहिंजे बच्चे जो ढक ढकींदे चवंदी आहे अब्बा मुंहिंजो बचड़ो त अहिड़ो आहे ई कोन। मुंहिंजो पुट त अहिड़ो कोन्हे को छो पिया तव्हां ईअं शिकायत कयो। कोन ॾिठी कंहिं ॾोह मुंहिंजे ॾे
हुयुसि डिंगो हुई मुगड़ बि मुंडे कोन ॾिठुई कंहिं ॾोह मुंहिंजे ॾे हुयुसि डिंगो हुई मुगड़ बि मुंडे कोन ॾिठुई कंहिं ॾोह मुंहिंजे ॾे पोइ बि चवी पुट मुंहिंजो ग़रीबा छो था विड़ोसड़े छोरा अमड़ जी जल तुंहिंजा बचन ते लाइ कई लख थोरा।